अदा तोखे चाचे जाबिर खान जे ॻाल्हाइण मां छा लॻो? ॻाल्हाइण मां छा लॻे? चोर त मस्जिद जे दर ते बि साख खणी चवंदो आहे त मां चोर न आहियां। इहा त पक अथई न ॾोह चाचे जाबिर कयो आहे। बाक़ी केर थो करे सघे? लाल खान जी रहमान सां कहिड़ी दुश्मनी? ॿुधा हाँ, इहो कमु जाबिर खान जो ई आहे। अदा त पोइ साॻो ई पुराणो तरीक़ो विझूं पादर में गन न सालू, ही मसलो मोचड़नि सां हल थियण वारो न आहे। कई हुई न साॻो ई ज़िद। रहमान खे घणा ॾींहं ॻोल्हियो होसीं, लधो लॻा ॿ मोचड़ा मौलूअ खे कीअं ख़बर पइजी वई? समझण जी कर सालू, हींअर मुंहिंजी इज़त चाचे जे अॻियां दाव ते लॻल आहे। चाचो त इहो ई चाहे थो त जहिड़ो थिए। अदा पोइ भली थिए, असां जहिड़े कोन टिजूं था छा? बेवकूफ़ आहीं सालू। जेकॾहिं असांजो जहिड़ो चाचे जाबिर सां थियो न, असांखे धक लॻी वञनि ऐं असां खटा भेरा थी वञूं त पोइ राणी ऐं चाचे रमज़ान खे केरु ॻोल्हींदो? हा यार शेर, जहिड़े मां फ़ाइदो त कोन पवंदो, पोइ छा कजे? मूं सभु कुझु सोचे छॾियो आहे, बंदोबस्त कयां थो। मुराद दुश्मनी पंहिंजी जॻह ते आहे, पर तव्हां हींअर मूं वटि हली आया हो त इज़त ॾियणु मुंहिंजो फर्ज़ आहे। महिरबानी फ़क़ीर, असां तोसां सिर्फ़ ॿ ॻाल्हियूं करण आया। पर न सोना साईं, हिकु ॻाल्हि कंदासीं। हिकु ॻाल्हि कर जा 10 ॻाल्हियूं करी, ऐं जी करे ॿुधंदुसि। हुकुम कर। चाचा, मूंखे राणी ऐं चाचो रमज़ान वापसि कर। रमन, तूं इहो तो समझी त राणी ऐं रमज़ान मूं खणाया? मां ईअं कोन थो चवां। बाक़ी छा तूं चईं? तूं हिन ॻोठ जे चइनि घरनि जो चङो मुड़ुसु आहीं। मां बि हिन ॻोठ में थो रहां। हा, बिल्कुलु चङो मुड़ुसु आहियां। तूं बि मुंहिंजे ॻोठ में थो रहीं। मूंखे रुॻो इहो ॿुधाए त मां हिन ई ॻोठ में थो रहां। मां बच्चा कंहिंजे आसरे छॾे वियो हुउसि, तव्हांजे आसरे। रमान, न त ॿेली हरण बि मंदा हूंदा न यार। आऊं तुंहिंजो ॾोही बस। फ़क़ीर, आज़ी मञी जहिड़ो ख़तम। गुस्ताखी न सम्झी त ॿ लफ़्ज़ ॻाल्हाईंदुसि। हुकुम कर तूं मुराद। अॼु सोबत फ़क़ीर कंहिंसां बि कावड़ न कंदो। महिरबानी। मां तोखां हथ ॿधी माफ़ी थो घुरां, छो जो तूं बाबे जी उमिरि जो आहीं। तव्हां हाणे राणीअ खे न्याणी चयो। थी सघे त अॼु जो अॼु रमज़ान ऐं राणी मोटणु घुरिजे। ऐं न मोटाए सघे त मां तोखे मयार कोन ॾींदुसि। बसि तूं पंहिंजे मथे तां इहा चङ मुड़सी वारी पग लाहे ॿिए कंहिंजे मथे ते पाराए छॾिजांइ। बाक़ी राणी ऐं चाचो रमज़ान मां पाण मोटाए वठंदुसि। माना ज़बान संभाले ॻाल्हायो। बंदि कर इहो बकवास पंहिंजो। ईअं नथा लख मथे में। रहमान सही तो चए। बाबा, मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। राणी मुंहिंजी न्याणी, छो त मुंहिंजे ॻोठ में रहंदी। जे चवण खां अॻु में हिननि छोरनि खे चई चुको आहियां त मुंहिंजो पटको लही चुको आहे। दिल प्यारनि जूं जहरूं खजी वञनि, उहे कहिड़ा पटका ॿधंदा? अमान, आउं त सभिनी सां वाइदो थो कयां त सोबत फ़क़ीर हीअ पग तेसी न विझंदो पंहिंजे मथे में जेसी चाचे रमज़ान खे ऐं
राणीअ जो ॾाढो ॾुख थो थिए, पर पुट मां तोखे हथ थी ॿधां, मुंहिंजे पुटनि खे माफ़ कर। असां ग़रीब आहियूं। मासी साहब तू ढिढ न मनुआ ई खमुआ के कुछ कोन थींदो। अब्बा शेर ये जाबिर वॾो ॾाइण आहे, मूंखे त सम्झ में कोन थो अचे त इनखे हर ॻाल्हि जी धप पवे कीअं थी। हा भाऊ शेर, असां तो तोखे वादल जो नालो ॿुधायो, पर ये जाबिर खान खे ख़बर पई कीअं? चुप मनू, मूंखे ॾिनी बख्शू जी शिकर ॾिसंदी भउ थो वठे। भउ कीअं न थींदो पुट, मुंहिंजा पुट मौत जे मुंहं मां बची आया आहिनि। कीअं भला? अब्बा तव्हां आया वादल खे धक, बख्शू वारा बाठा खणी अची मुंहिंजे घर पहुता, अल्लाह जा नाला विझी हथ ॿधी मस मुंहं मां जाम छॾाए। पर मासी साहब हाणे त झेड़े वारी का ॻाल्हि कोन्हे, महिरबानी कयो, असांजे इज़त जो सवाल। शेर मां बि त तव्हांजी ॻोठ जी आहियां, वॾी हुयसि, तव्हांखे हथ ॿधम पेरे पयम, अब्बा पंहिंजी न्याणी जो संग मूंखे ॾियो, मुंहिंजी हिकु ॿुधव। 15 को परे पंहिंजी भेण जो संग ॾिनी, मीर मोहम्मद मुंहिंजे पुटनि खां बि भलो हो, जंहिंखे पंहिंजी भेण जो संग ॾिनो, बाक़ी साबा खे ॾियो हा त ॾोह थी पए। मासी साहब नए मसले खे छॾ, मूमल असांखे हिन ॻोठ में ॾियणी कोन हुई। उहे बि चवंदा आहिनि त सुखे जा साला बि घणा, बुखे जो भेणियो बि कोन। भाऊ शेर, हिकिड़ो शर्त अथई, जेके ज़ेबू पैसा खणी वई आहे न उहे मोटाइणा पवंदई। हा भाऊ शेर, असांखे ॾींहं ॾिठे धाड़ो लॻो आहे। तव्हां मूंखे चाचो रमज़ान जी राणी ॻोल्हे लई, ज़ेबूअ खां मां तव्हांखे पैसा मोटाए ॾींदुसि। मनु खमू, तव्हां वञी शेर जी इज़त बचायो, जेकॾहिं शेर असांजी इज़त न कई त मिड़ई ख़ैर जहिड़ी ॻाल्हि आहे। अम्मा हाणे पंहिंजे वात जी ॿुझी बंदि कर ऐं असांजी पुठी खे ठप हिन चाचे रमज़ान जी राणी खे ॻोल्हे लहूं। अम्मा ये पुठी ठप भी है, तेज ठप भली दाका दुश्मन ॿुधन। लत लत ठुकी मन पे ये जण बिल्लो काने सगरी तो ना मां। अम्मा ये पुठी ठप भी है, पुठी भी ठपी है, भित में कोको पई है। ए भादा प्यार सां तोखे इज़त आई कोन, छा कयई पो? माउते धकई जिते नाले मेरा भला ठही अम्मा। सुगड़ा माण्हू केॾा न शातिर आहिनि। कहिड़ी ॻाल्हि था कयो नवाब खान? फराज़ ऐं हुनजे पीउ जाबिर जी ॻाल्हि थो कयां। दौलत जी लालच हुननि खे केतिरो न अंधो करे छॾियो आहे। जंहिं सोनूअ खे पंहिंजो नंग था सम्झनि, उनखे ड्रामो करे लाल खान वारनि को अगवा करायो अथऊं। एतिरो बि न सोचूं त ईअं करण सां नवाब सां गॾोगॾु हुननि जी इज़त ते बि दाग़ लॻंदो। मूं मञियो त जाबिर खान लाल खान खे चई सोनू खे अगवा करायो आहे। लाल खान तव्हांजो सजण आहे छा? थी सघे थो इहो मामलो उबतड़ हुजे ऐं इहा मिल्कियत जी हवस लाल खान खे हुजे। सुघड़ लाल खान जाबिर जो यार आहे ऐं जाबिर केतिरो किरल आहे उनजी ॼाण तोखे बि हूंदी। जॾहिं धारिया माण्हू वठी असांजे घर में सोनूअ खे अगवा करे वियो। नवाब खान, माण्हू माहौल ऐं वक़्त जे हिसाब सां तब्दील थींदो रहंदो आहे। ज़रूरी न आहे त जाबिर खान हाणे उहे जाबिर खान हुजे। ॻाल्हि त ॿुध, तुंहिंजो इहो जाबिर खान जी भर छलणो मूंखे सम्झ में कोन थो अचे। कुझु बि थी पए, जाबिर खान नांग आहे ऐं नांग ॾंगींदो ज़रूर। बाक़ी रहियो लाल खान जो पाड़ू मां पाणी वठींदुसि। अस्सलाम वालेकुम। भली करे आए मुझा सहरा, मुझा चाचा, मुझा पापा, मुझा कुल ॾाढा ख़ुशि था आहिनि। हा दुआ है बाबा, दुआ। ऐं कुआड़ी ॿुढड़े जी ख़िदमत कई अथई या न? हा बाबा जी खूब ख़िदमत कई हथ में। ॿुढड़ा सुम। अरे बाबा तकलीफ़ न कर पुत्र। अरे पुत्र, अरे पुत्र, अरे मारा पवई ये बाबे के दूर तो नहीं कि नटो तो कोई बाबो मरी वेंदो। अरे भाई पासरी भने में पासरी भने में बाबो खटियो मूंखे तू इहो ॿुधाए त देर करे छो आयो आई? देर करे छो आयो? एॾो वॾो मसलो थियो आहे तोखे ख़बर ई कान पई आहे। मूंखे कहिड़ी ख़बर त छा थियो आहे? रहमान आहे न, मंडलो रमज़ान। हा रहमान खे छा आहे? जी ज़ाल ई रमज़ान मंडली खे खणी आ। रानी रमज़ान के केर खणी वियो?
यो लालू खणी वियो अथसि मूंखे बि इहो खणी वियो हाँ राणी रमज़ान खे इहो लाल खानो खणी वियो हा ॿुधो थियो न कारीगर नांग मरण घड़ी ताईं वेर नाहे विसारींदो ऐं पोइ हे कीअं रमज़ान ऐं राणीअ सां वेर विसारे बस कर मां तोखे कीअं सम्झायां त मां रमज़ान ऐं राणी खे अगवा नाहे करायो अॼो ॾींहुं वेठियूं कामनि वांगुरु का का कंदियूं का का पर चाचा हुननि जी कंहिं ॿिए सां दुश्मनी आहे छा? अलाए मां राणी रमज़ान ऐं रहमान सां गॾु हूंदो तंहिं ॾींहुं रहमान ऐं राणी में मुंहिंजा हथ पिया न सॼे राज जे साम्हूं प्यारे गोलियूं हणंदो था न जीअं सुल्तान खे सरेआम मरायो माण्हूअ खे मारे केॾो फ़ख्र सां था चओ माण्हू खे मारी ते तव्हांखे रहम नाहे ईंदो माण्हूअ खे मारण खां सवाइ हिन खे मज़ो नाहे ईंदो सोनू कारो खून कॾहिं बि मिठो नाहे थींदो हल उन में मण बि सिरनि जा विझूं तूं कॾहिं बि न चुथंदी मां एतिरो मथो थो हणां त मां रमज़ान ऐं राणी खे अगवा नाहे करायो चाचा मञोसीं त तोखे ख़बर नाहे पर तुंहिंजी एॾी पहुच आहे राणी रमज़ान खे मोटराए सघींदो छो मोटराया मां घरां बांधो आहियां जो वतां रमज़ान ऐं राणी खे ॻोल्हींदो सोनू सम्झा इनखे हरू भरू मुंहिंजे हथां बेइज़ती थींदी शेर वारनि जेकॾहिं चाचे ते ॾोहो साबित कयो न त पोइ चाचे सां ॻाल्हाइण बि ठहंदो ॿुध ईअं ॻाल्हाइबो अथई तोखां वधीक त तुंहिंजी नोह वटि अकुल खणो आहे ॼामूं हिकिड़ी ॻाल्हि त ॿुध मुंहिंजे टीजे ते मुंहिंजी पग खणी मुंहिंजी नंढी नूंहं ते रखजांइ घटि में घटि ओताग ते वेही फज़ीलत सां त ॻाल्हाईंदी चाचा हाणे बस बि कयो चाची अॻिते तव्हां हिन मसइले में न अचिजो तव्हां मुंहिंजी धीअर आहियो मां तव्हांजो कसम खणी चवां थो त रमज़ान ऐं राणी खे मूं अगवा नाहे करायो जेकॾहिं मूंखे ख़बर बि आहे न त ख़ुदा मूंखे कॾहिं न बख़्शींदो मां बुरो भलो ज़रूरु आहियां पर इहो कमु मूं नाहे कयो लाल खान ॾोॾो न कयो आहे त पोइ कंहिं कयो आहे मुड़ुसु माण्हू थी लाल पाऊं मूंखे मोटाए ॾे मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुध चाचा सोबत न चा सोबत सोबत ऐं मोहबत मुल्क में रही किथे आहे फ़क़ीर चओ फ़क़ीर फ़क़ीर त फंद न त पोइ गंद जो गंद सोबत फ़क़ीर अल्लाह साईं हया आख़िर में ॾिनो आहे जो माण्हू माण्हू खे सुञाणे सघूं था चाचा सोबत ही जेकी ज़िंदगी आहे न अल्लाह ताला जी तरफ़ खां मिलियल आहे ऐं ॿियो तुंहिंजे तरफ़ खां अल्लाह साईं जी महिरबानी ऐं तुंहिंजो एहसान आहे चाचा सोबत असां ॼाणूं था त तूं दुश्मन जी बि मदद करण वारनि मां आहीं सोबत फ़क़ीर तूं उमेद सम्झी लाल खान जे दर ते आयो आहीं जे लाल खान जो सिर खबई तॾहिं बि हाज़िर आहे बाक़ी राणी ऐं रहमान जी मूंखे का बि ख़बर कान्हे लाल खाना शाहू वरी बि सोचो बाबा बात तूं माच करे बीहो वॾनि जे विच में न ॻाल्हाइबो लाल मूंखे ख़बर आहे त तुंहिंजी रहमान सां का बि दुश्मनी कान्हे हे कमु सॼो तो जाबिर खान जे चवण ते कयो आहे लाल खान तूं मुंहिंजी इज़त रख मुंहिंजी इज़त सोबत फ़क़ीर तो लाइ मूंखे लख इज़त आहे ऐं इहो ॿुधी छॾ त जाबिर खान हाणे मुंहिंजो दोस्त न पर जानी दुश्मन आहे लाल खान तूं फ़क़ीर खे नथो सुञाणी तूं सिर्फ़ु हिकु लफ़्ज़ खे सम्झ हिकु लफ़्ज़ खे सम्झ राणी ऐं रमज़ान मुंहिंजी इज़त जो मसइलो आहे इज़त जो इन इज़त जे ख़ातिर लाल खान सिर वढण ऐं सिर ॾियण हिन सोबत फ़क़ीर खे ईंदो अथई सोबत फ़क़ीर खे सोबत फ़क़ीर तुंहिंजो हिकिड़ो ई एहसान अहिड़ो आहे जो असां तोसां तिखो बि नथा ॻाल्हाए सघूं सॾे ते आयलनि सां तिखो ॻाल्हाइण मुड़ुस जो शान आहे चाचा सोबत मुड़ुस जो त पोइ महल मल्हायो न त पोइ पंहिंजा खफ़न घुराए छॾिजो सोबत फ़क़ीर ही सिर हाज़िर आहे हिमल ई वठे खणी वञ तोखां इनकार ई कोन कंदासीं बाक़ी असां इहो ॾोह नाहे कयो
सोबत फ़क़ीर ॿी बि हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ। असां पाण में माइट न आहियूं, पर पोइ बि तोसां वाइदो आहे। इन मामले में तिर बराबरि बि असां ॾोही थियासीं न त तोखे संग भरे ॾींदासीं, ॾंड भरींदुसि, गिची में गारो पाए पहिरें पंध अची तोखां माफ़ी वठंदुसि। नवाब खान कहिड़ी सोचनि में वेठा आहियो? नवाब साहब, तव्हां कुझु चवणु चाहियो था? हाँ सुगड़ा, चवण त घणो कुझु चाहियां थो, पर चई नथो सघां। इंसान भली पाण खे केतिरो बि भले, पर दौलत जो नशो है कॾहिं कॾहिं इंसान खे मदहोश करे माण्हू पंहिंजी मंज़िल तूं किराए विझंदो आहे। ऐं इंसान ग़लतीअ मथां ग़लती कंदो वेंदो आहे। कंहिंजी ॻाल्हि थो करी नवाब खान? पंहिंजी ॻाल्हि थो कयां सुखड़, पंहिंजी। मां तव्हां खां केॾो न परे वञी पहुतो आहियां। नवाब खान, असां पोइ बि तोखे पाण खां परे कोन छॾियो आहे। दीनू बाबा हुजे या मुराद, मां हुजां या सोनू, रहमान हुजे या राणी, सभु त तोसां गॾु आहियूं ऐं तोसां गॾु रहंदासीं। सुगड़ तव्हां सभु त पंहिंजी जाइ ते, पर मां मीर मोहम्मद जहिड़े मलंग माण्हूअ जी बि दिलि दुखाए वेठुसि। काल्ह ताईं जेको मासात करे अची मुंहिंजे सीने सां लॻंदो हो, अॼु मुंहिंजो नालो ॿुधी मोह ख़राब थो करे। मीर मोहम्मद जो ॾुख न कर नवाब खान, मीर मोहम्मद पंहिंजी मर्ज़ीअ वारो आहे। पर मां मीर मोहम्मद खे त सोनूअ खां बि वधीक सम्झंदो आहियां सुगड़ा, सोनूअ खां बि वधीक। काल्ह ताईं मीर मोहम्मद फ़ख्र सां मुंहिंजो मासात ऐं कमदार सॾाईंदो हो, ऐं अॼु वही मीर बाबत मुझे मासात सॾाइण खां वधीक फ़ख्र गुनहगार हलाइण वारे में महसूस करे थो, जेतो मां गुनहगार वारो आहियां। सुगड़ा मां मासात जो ॾुहारी आहियां। मां अॼु ई ॻोठ वेंदुसि हींअर। नवाब खान, हाणे सिजु लहण वारो आहे, तव्हां सुबुह सां वञिजो। सम्झण जी कोशिश ज़ेबुलत आहे ज़ाइफ़ा, हिनखे सम्झ में ॻाल्हि कोन्हे। मञा थो तलाक खां पोइ रिश्ता न आहिनि रहंदा, इहो मञा थो त चाचो रमज़ान असांजो को मिट न आहे। अरे मिट बि न आहे, रिश्ता बि न आहिनि रहंदा, पोइ तोखे कहिड़ी मजबूरी आहे जो वती तो परावा भाउ पंहिंजी गिचकीअ में विझंदो? ज़ेबू, तोखे ख़बर न आहे त चाचो जाबिर खान हिन ॿिन्ही खे बेगुनाह मारे छॾींदो। ऐं ॿुधा, कंहिं बेगुनाह जी जान बचाइण सुठी ॻाल्हि आहे या ख़राब? ॿुधाए शेर, कुझु माण्हू पंहिंजे पाण खे बि त ॾिसे न। राणी ऐं रहमान नवाब खान वटि था रहनि। नवाब खान हिकिड़ो फोन करे न त जाबिर खान खे पुलिस ॿधी खणी वञे ऐं सभु सचूं कराएसि। वाक़ई अदा शेर, तूं हिन मामले खे छॾ, पाणे नवाब खान चाचे जाबिर सां पुॼंदो। छो बा मेहराब, तूं त चई वियो त राति मूमल वटि रहंदसि। बस माई, केड़ी रात रहा, इहा ॻाल्हि ॿुधम वठी ॻोठ भगूं, मतां शेर ऐं सालू चराए पकन, जाबिर खान सां झेड़ो कन। ही त झेड़े लाइ तयार लॻा वेठा आहिनि। रहमान फोन करे चयो अथनि राणी ऐं रमज़ान खे जाबिर खान खयो आहे। छोरा छिता त कोन थिया हो, मतां रहमान जे चवण ते लॻो
जाबिर खान कोन खणाया आहिनि। बाबा बाक़ी कंहिं धूड़ पाती आहे? मां सॼी जांच कई आहे, हिकु ॻाल्हि त आहे ई कान। को थो चए त सोबत फ़क़ीर कमु कयो आहे, को थो चए त लाल खान कमु कयो आहे, को थो चए त वरी जाबिर खान कयो आहे। ॿुधो ई न, असां छो था नाहक ढिंगरनि ते अटो हारियूं? इहा ॻाल्हि आहे न, त पोइ तेसीं ताईं सबुरु करिणो पवंदो जेसीं ताईं ॻाल्हि सिधी नथी थिए। अबा मूमल ऐं मीर मोहम्मद तव्हां सभिनी खे सलाम चया आहिनि। हा बा, इहे मूमल जा सलाम अदा शेर ऐं असां ॾे मयारूं आहिनि। इहे मूमल जा सलाम असां मोखींदासीं। हा सालू, असां परावन पलांदनि में पूरा आहियूं। पंहिंजा पलांद वञनि था पुराणा थींदा। राणी चाचे रमजान के आखिर खणी गिर वयो। जाबिर खान खां सिवाइ यो को बि हुकुम नथो करे सघे। हा, जाबिर खान रहमान, अरे यार तू घबरा जी वियो आहीं। अरे यार दिल वॾी कर, वक़्तु मुड़सन जे मथां ईंदो आहे। हौसलो न हार। हौसलो किथे हारियो तूं? मुंहिंजे अंदर में त ॿ पर्दा ॿरनि। हिकु भेरो अलाह जे वास्ते मूंखे रस्तो ॻोल्हे ॾियो, मां ॼाणा मुंहिंजा दुश्मन। तूं छा थो सम्झी रहमान? त असां माठ करे वेठा आहियूं। इन तरह जे हर ॻोठ में असांजा माण्हू छॾियल आहिनि। त पोइ अञा ताईं राणीअ चाचे रमज़ान जो पतो छो न लॻायो वियो? भई आहे ख़बर रहमान त असुर जे टाइम महिल हिकु वॾी गाड़ी सोबत फ़क़ीर जे ॻोठ जे रस्ते ॾांहुं निकिती आहे। वधी ख़बर पइजी वेंदी। ये ख़बर न पवंदी मुराद। सभु चुप कई वेठा आहिनि। हाणे मूंखे ई कुझु करणो पवंदो। ख़बर पहुची वेंदी त राणीअ चाचो रमज़ान खुदा करे तू जिंदा पहुचा। यार रहमान अलाह ते रख, अलाह चङी कंदो।